जिएं विसारे तूं वेही रहे पिरी तीअं विसारे छॾणु मुंहिंजे वस में न आ। तोसां परपुट ख़यालनि में परचार सां रूबरू थियणु मुंहिंजे वस में न आ। तूं गमनि में न मिल पर ख़ुशियुनि में त आ। मुंहिंजे दर्दनि सां तुंहिंजो वञे बि त छा। मां अकेलो अकेलो रोई त सघां थो पर अकेलो खिलणु मुंहिंजे वस में न आ। अस्सलाम वालेकुम जी, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? आई होप त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, पंहिंजनि सॼणनि सां, पंहिंजे प्यारनि सां, पंहिंजे दिलि वारनि सां, पंहिंजे ओड़े पाड़े वारनि सां, स्पेशली जनाब पंहिंजे घर वारनि सां। सो जिथे हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मुंहिंजो दुआऊं, मुंहिंजो प्यारु, मुंहिंजी मोहबत राति जा ही 2 कलाक आहिनि। 2 कलाकनि जी जो जेको अहसासु आहे उहो अव्हां सां गॾु हूंदो आहे ऐं कोशिशि हूंदी आहे त हिननि 2 कलाकनि में अव्हां सां मोहबत भरी कचहरी कजे, प्यार भरी कचहरी कजे ऐं ख़ुशियुनि भरी कचहरी कजे। इन जे करे मां चवंदो आहियां बार बार छा कजे, छा कजे, छा कजे। वैल कुझु कोन कंदासीं, मोहबतूं विराईंदासीं, प्यारु विराईंदासीं, ख़ुशियूं विराईंदासीं, ख़ुशियुनि जे अहसासनि में मां सभिनी खे शामिलु रखंदासीं। सो ज़िंदगी ॾाढी ॾुखी आहे प्यारा, इहो हर माण्हू चवंदो आहे त ज़िंदगी ॾाढी ॾुखी आहे प्यारा, पर जेकॾहिं ज़िंदगीअ खे आसान करिणो आहे, ज़िंदगीअ खे जेकॾहिं सुठो करिणो आहे, ज़िंदगी खे जेकॾहिं सुहिणो करिणो आहे त पोइ नेगेटिव माण्हू ऐं जेके जेलस माण्हू आहिनि, जेके हर ॻाल्हि ते सड़ंदा आहिनि, जेके हर ॻाल्हि ते तव्हांखे टोकींदा आहिनि, उन्हनि खां परे हलिया वञो, पॉज़िटिव माण्हुनि ॾे हलिया वञो। 2 माण्हू हूंदा आहिनि ज़िंदगीअ में, आवाज़ीअ में, जेके हिकिड़ो हूंदो आहे जंहिंमहिल तव्हां का सुठी शइ करणु वेंदा आहियो, उन्हनि खे ॿुधाईंदा आहियो त उहो चवंदो यार छॾे एॾो माना मसलन मां तव्हां कंहिंखे चयो त मां यार हीअ वॾी गाॾी वठां थो, ज़बरदस्त क़िस्म जी गाॾी आई आहे, मुंहिंजी दिलि थी चए मां वठां, त उहो तव्हां चयो यार वॾी छो थो वठी, नंढी गाॾी वठी छॾ, हुन में बि तुंहिंजो कमु हली वेंदो। पर ॿियो माण्हू जेको हूंदो आहे उहो चवंदो आहे न सुठी ॻाल्हि आहे, तुंहिंजी ख़्वाहिश आहे त तूं इनशाला वॾी गाॾी वठंदे ऐं हुन ते घुमंदे। त इन 2 माण्हुनि मां जेको पॉज़िटिव माण्हू हुयो उहो तव्हांजो उहो ई माण्हू हुयो जेको तव्हांजी ॻाल्हि सां, तव्हांजी ख़्वाहिश खे एक्सेप्ट करे तव्हां सां गॾु पियो हले। बाक़ी जेको ॿियो माण्हू हुयो जेको चइबो यार छो थो नंढी करे, उहो तव्हांखे डीमोरलाइज़ पियो करे। त कोशिशि कंदा कयो त उन्हनि माण्हुनि खां परे वेंदा कयो जेके अव्हांजे ख्वाबनि में, जेके अव्हांजी ख़्वाहिशुनि में, जेके अव्हांजी कामयाबीअ में अव्हांखे जेको आहे सो चवंदा आहिनि त न यार छॾेसि बसि, जीअं हले पई ज़िंदगी ईअं हलणु ॾे। त ख्वाब वॾा ॾिसो, जॾहिं तव्हां ख्वाब वॾा ॾिसंदो त पोइ ज़िंदगी तव्हांजी तरीक़े सां आसान उन्हनि ख्वाबनि ते ज़रूरु पहुचंदी जिन ख्वाबनि ताईं तव्हां कोशिशि कयो पिया। सो मोहबतूं, प्यार, ख़ुशियूं ऐं ख़ुशियुनि जे अहसासनि में मां सभिनी खे शामिलु रखंदासीं। वेलकम जी अगेन, ख़ुशामदीद, भलीकार। अवां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में भलीकार। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो ऐं मोहबतूं माणियो, प्यार माणियो, ख़ुशियूं माणियो ऐं ख़ुशियुनि जे अहसासनि में हर उन माण्हूअ खे गॾु खणी हलो जेके माण्हू तव्हां सां तव्हांखे लाइक कंदा आहिनि, तव्हांखे पसंदि कंदा आहिनि, तव्हां सां प्यारु कंदा आहिनि, तव्हांजे लाइ सुठो सोचींदा आहिनि, उन्हनि माण्हुनि सभिनी खे गॾु खणी हलो। संगत जो वॾो असरु हूंदो आहे हर माण्हूअ ते ऐं जेका संगत हूंदी आहे उहा तव्हांखे या त पंहिंजे रंग में रंगे छॾींदी आहे या जेको आहे सो तव्हां उनखे पंहिंजे रंग में रंगे छॾींदा आहियो। त कोशिशि कंदा कयो त उन्हनि माण्हुनि सां उन गैदरिंग में वेहंदा कयो जेके गैदरिंग तव्हांजे लाइ पॉज़िटिव हुजे, तव्हांखे पॉज़िटिव मैसेज ॾींदी हुजे, तव्हांखे पॉज़िटिव खणी हले। नेगेटिव माण्हुनि खां परे रहो, जेतिरो परे रहंदो ओतिरो तव्हां ख़ुशि रहंदो ऐं ओतिरो तव्हांजी ज़िंदगीअ में आसानियूं पैदा थींदियूं। सो हिकिड़ी कॉल वठूं था जी। अस्सलाम वालेकुम। सलाम राजा भाई, कहिड़ा हाल आहे? मेरा साईं, तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? चाक चङा भला? सभु ख़ैर। आवाज़ु घटि पियो अचे। मुबारक हुजे। तव्हांखे मुबारक हुजे, ईद जूं मुबारकूं हुजनि खोड़ सारियूं। ख़ैर मुबारक। तव्हां कॾहिं न कराए मीलाद? परीहं मीलाद बसि असांजो आहे परीहं। चलो अलाह ख़ैर कंदो। ॿियो छा हाल वाला? सभु ख़ैर लॻो पिया? ख़ुशि वेठा हो छा? जी जी, ख़ुशि हुजो, ख़ुशि हुजो। कुझु ॿुधायो भला? महिरबानी महिरबानी। मेरा बसि इहो ईंदो आहे, हैलो हाय करे, हाल वाल करे वरी हलियो वेंदो आहे। अॼु जो ओपनर कॉलर असांजो उहो हुयो। महिनत नज़र अचे पई, छा कजे, छा कजे, छा कजे। हाय, कॾहिं कॾहिं दिलि मां वॾो साह जीअं तव्हां खणो न त तव्हां सम्झो त माना कुझु तव्हां मिस पिया कयो, कंहिं अहसास खे यादि पिया कयो, कंहिं ॻाल्हि खे यादि पिया कयो। सो उहे ॻाल्हियूं, उहे अंदाज़, उहे ख़ुशियूं जेके अव्हांजी ज़िंदगीअ में
यादगार बणिजी वञनि, अव्हांखे जिन मूमेंट्स खे यादि करे खिलण अचे, मुस्कुराहट अचे तव्हांजे चेहरे ते, त उन्हनि खे बार बार यादि कंदा कयो। ऐं उहे अहसास, उहे यादूं जेके तव्हांखे तकलीफ़ ॾियनि, जेके तव्हांखे ॾुखु पहुचाइनि, जेके तव्हांखे दर्द पहुचाइनि, जेके अव्हांजे रूह खे ईज़ा ॾियनि, त कोशिशि करे उन्हनि यादुनि खे बि परे ई रखंदा कयो पाण खां। तो ख़ैर, अॼु जी महफ़िल कुझु अहिड़ी, अॼु जूं ॻाल्हियूं कुझु अहिड़ियूं, अॼु जूं यादूं कुझु अहिड़ियूं, जिन यादुनि में, जिन महफ़िल में, जिन ॻाल्हियुनि में कुझु बि कंहिंखां नथो सिखी सघे। पर इहा तसली ज़रूरु हर उन माण्हूअ खे हूंदी त यार कोई आहे जेको ॻाल्हि ॿोल करे थो असां सां। सो असां बि वेठा आहियूं तव्हांजे लाइ, ऐं कोशिशि कयूं था त तव्हांजी लाइव कॉल्स खे प्रोग्राम में शामिलु कयूं, कोशिशि कयां पियो तव्हांजा मैसेज शामिलु कयां, सुठा सुठा गीत बि तव्हांजे लाइ प्ले कयां। वठूं था हिकिड़ी कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु आहे? क्या हाल है भाई, ठीक हो? ठीक है। मैं सिंधी नहीं समझता, सिंधी मेरे मामू भी सिंध में रहते हैं लेकिन सिंधी नहीं बोल सकते। आपका प्रोग्राम सुनकर ना मैं नत्थे गली से बात कर रहा हूँ। कहाँ से बात कर रहे हैं आप? नत्थे गली से। नथिया गली से। नथिया गली मरी की साइड पे जो है? हाँ, मेरी से अब तो बात कर। बिल्कुल। कैसे हैं आप? ठीक ठाक हैं? आपका नाम क्या है? ठीक ठाक। मेरा नाम सजाद अहमद है। सजाद अहमद। जी जी। सजाद साहब को हम कहते हैं दिल की गहराइयों से खुशामदीद। और सुना ठीक ठाक है। मौसम कैसा है? मौसम एवन मौसम दिल का अच्छा होना चाहिए। मौसम बाहर के मौसम से हमारा कुछ भी नहीं ना जाए, हम कहते हैं कि दिल का मौसम अच्छा होना चाहिए बस। और सुना ठीक ठाक है, सब कैफियत है? सब सेट है। आपके दिल का मौसम कैसा है? बहुत अच्छा मौसम है। यहाँ के नत्थे गली का मौसम ठंडा है। आपके दिल का मौसम कैसा है? दिल का मौसम अच्छा है मेरे भाई। दिल का मौसम, दिल का मौसम बहुत अच्छा है। बहुत अच्छा है। चले, क्या करते हैं आप? मैं चलता फिरता हूँ, काम करता हूँ, तिजारत करता हूँ। तिजारत करते हैं, व्यापार करते हैं। किस चीज़ का व्यापार करते हैं? मैं चादर और कपड़े बेचता हूँ, फरोख्त करता हूँ। वाह 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 वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। आपको खुशामदीद कहते हैं और आप हमारी महफिल में आए हैं। कुछ सुनाएं अपनी आवाज़ अंदाज में, कोई गीत, कोई गज़ल, कोई गाना, कोई पोइट्री। नहीं, कुछ भी नहीं सुनना चाहता। मैं सिर्फ इतना कहता हूँ कि ये फूल वाले डॉक्टर फूल वाला सिंध वाला जानते हैं, डॉक्टर वजीर, ये मेरे मामू सिंध से आते हैं। हम बड़ी खुशी होती है ना इधर आते हैं जब वो डॉक्टर फूल के मौसम में। हाँ जी। ये डॉक्टर फूल कहाँ होते हैं? ये सक्खर में रहते हैं। सक्खर में रहते हैं। चले, सक्खर वालों को आपकी तरफ से मोहब्बत भरा सलाम। ठीक है जी। आप आए इधर, चक्कर लगाएं ज़रूर। हमारे इलाके में। जब भी आपके इलाके में हम आए तो हम आपको ज़रूर ढूंढेंगे इंशाल्लाह। मेरे डॉक्टर मामू साथ आना। ओके ओके ओके। आपके मामू को साथ ले आएंगे सक्खर से। ठीक है। मेहरबानी मेहरबानी। एक जगह लेके रख देंगे गाड़ी में और मामू को उठा के फिर आएंगे। ठीक है, मामू को साथ लेके आना इंशाल्लाह। चले, उनको भी काट करूंगा। चले, आपके मामू को बहुत सारा प्यार। थैंक यू भाई, थैंक यू। छा कजे ॿाहिरि घुमण जे लाइ पैसा खपनि बाबा, किथे आहिनि उहे? अॼुकल्ह महांगाई जो दौर लॻो पियो आहे। सो ख़ैर, कचहरियूं खोड़, ॻाल्हियूं खोड़, मोहबती माण्हू, प्यार वारा माण्हू, एहसास वारा माण्हू हिन महफ़िल में आहिनि शामिल। ऐं कोशिशि आहे त हिन महफ़िल खे, हिन एहसास खे पाण अहिड़ो यादगार ठाहियूं, पाण अहिड़ो सदाबहार ठाहे छॾियूं, जॾहिं बि असां हिन महफ़िल खे यादि कयूं, जॾहिं बि असां हिन ॻाल्हियुनि खे यादि कयूं, त उहे ॻाल्हियूं यादि करे असांजे दिलि खे तसली मिले त हा, अकेला न आहियूं असां। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। तव्हांखे बि खोड़ सारा सलाम ऐं दुआऊं हुजनि। महिरबानी महिरबानी। घणे अरसे खां पोइ इहो आवाज़ ॿुधण में आयो पे? जी अदा, बसि मसरूफ़ियत घणी थी वई आहे तव्हां वांगुरु। छा कजे। तव्हांखे अलाह याती ॾे, ईअं ईंदा रहो। महिरबानी महिरबानी। बसि कॾहिं छा आहे, कॾहिं छा तबियत कॾहिं सही न आहे या मसरूफ़ियत घणी। तव्हां ॿुधायो था छा हाल आहे? केरु आहे? अदी आबदा आहे मुंहिंजे ख़्याल सां। ज़ुबैदा फ्रॉम कश्मीर। अदी ज़ुबैदा काथे गुम थी वई आहे भेण? किथे न, कश्मीर में गुम आहियूं। कॾहिं कश्मीर अचणु थियो आहे अदा जो? घणा साल थी विया आहिनि तव्हांखे असांजे शो में अची पोइ आया हो? हा हींअर बि ज़ुकाम लॻो पियो आहे। हा चङो, तव्हांखे भली कार था चऊं दिलि जी गहराइयुनि सां। कश्मीर मां कॾहिं आयो कोन्हे को? छो? बसि अचणु थियो कोन्हे, कॾहिं को अहिड़ो शो हुते कोन मिलियो आहे या कॾहिं का अहिड़ो अचणु थियो कोन्हे। बाक़ी माशाल्लाह सिंध जा सभु समूरा शहर असां ॾिठा आहिनि। सिंध जा तक़रीबन केतिरा शहर तव्हां घुमिया आहिनि? सभु शहर घुमिया आहिनि, बसि कश्मीर न आयो आहियां मां। ॿियो ऐं मुंहिंजे ख़्याल सां
इहो ई आहे न, कंद कोट कशमोर हिकिड़ो ई आहे। हिकु आहे पर सिंध जा माण्हू सभु महिमान नवाज़ ऐं सुठा ऐं सासु जेके जीअं तव्हांखे सुञाणण वारा हा ऐं जिथे बि तव्हां वेंदा हो तव्हांखे सभु प्यार करण वारा। महिरबानी महिरबानी। अदी ज़ुबैदा खे भली कार था चऊं, दिलि जी गहराइयुनि सां आया Thank you आहियो अदा। काफ़ी अरसे बाद। कुझु ॿुधायो भला पंहिंजे आवाज़ अंदाज़ में। हींअर त ज़ुकाम लॻो पियो आहे, ॿिए चकर था ॿुधायूं, हाणे पंहिंजी आवाज़ में तव्हां पंहिंजी आवाज़ में ॿुधायो। हो सुहिणा माण्हू हर कम कार में बचार मजबूरियूं, हर कम कार में बचार मजबूरियूं, हिकिड़े प्यार में हज़ार मजबूरियूं, हिकिड़े प्यार में हज़ार मजबूरियूं, हर कम कार में बचार मजबूरियूं। सही आहे। आदि ज़ुबैदा असां सां गॾु गॾी फ्राम कश्मीर। ऐं हिते बुखारी चयो आहे न त हो रीत बुखारी जिए 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 जीत सफ़ा जी जाथे काथे बीहे, हो ख्वाम ख्वाजूं ख्वार मजबूरियूं, ख्वाम ख्वाजूं ख्वार मजबूरियूं, हिकिड़े प्यार में हज़ार मजबूरियूं, हिकिड़े प्यार में हज़ार मजबूरियूं। छा कजे छा कजे छा कजे। वफ़ा किथे न रही आहे, वफ़ा तलाश न कर। ज़िंदगी ॾाढी आसान थी वेंदी जॾहिं तव्हां वफ़ा वारनि माण्हुनि सां गॾु हलंदा। वफ़ा वारा माण्हू जॾहिं तव्हांजी ज़िंदगीअ में ईंदा त पोइ तव्हांजी ज़िंदगी आसान थी वेंदी, सुठी थी वेंदी, सुहिणी थी वेंदी, प्यारी थी वेंदी, दिलि वारी थी वेंदी। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो ऐं मोहबती माण्हुनि सां गॾु हुजो। राजे न पहर में असां सां गॾु हुजो, लाइव विथ राजा में असां सां गॾु हुजो, लाइव कॉल कयो, मैसेज कयो, जेको दिलि चवे उहो तव्हां असांजे हिन महफ़िल में शामिलु करे सघो था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु आहे? हम सादकाबाद से बोल रहे हैं। खुशामदीद कहते हैं आपको। जी आया नू। सादकाबाद से कौन बात कर रहे हैं? नाम बताएं अपना। फिदा हुसैन है। फिदा हुसैन। हाँ जी। फिदा हुसैन क्या करते हैं आप? स्टडी करता हूँ। स्टडी करते हैं। क्या पढ़ते हैं? टेलीविज़न का आवाज़ बंद कर दें फिदा भाई। हाँ जी। हाँ जी, टेलीविज़न का आवाज़ बंद कर दें, टीवी का आवाज़ बंद कर दें। टीवी का आवाज बंद कर दिया आवाज। जी फिदा हुसैन भाई, आप आज हमारी महफिल में पहली बार आए हैं। हाँ जी हाँ जी। कैसी लगी आपको हमारी महफिल? अच्छी लगी है आपकी महफिल में। अच्छी लगी आपकी महफिल। तो आप हमारे महफिल के मेंबर बनेंगे या आज आए हैं फिर कल भुला देंगे हमें? मेंबर बनेंगे। मेंबर बनेंगे। तो आपको खुशामदीद कहते हैं दिल की गहराइयों से। कुछ सुनाएं अपनी आवाज़ अंदाज में, कोई गीत, कोई गज़ल, कोई सॉन्ग, कोई शायरी, कुछ ना कुछ सुनाएं। मैं तो नहीं सुना सकता, अगर आप कोई सॉन्ग सुना दें तो। सुनाएं सुनाएं। आप सुना सकते हैं सॉन्ग? हम तो गाने सुनाते रहते हैं आपको बार बार। तो आप सुनाए ना सॉन्ग हमें। चलें आपको सुनाते हैं। थैंक यू थैंक यू थैंक यू। अदो असां सां गॾु गॾु फ्राम सादकाबाद। ऐं ज़बरदस्त भई, अॼु नथिया गली मां बि कॉल अची वई, अॼु सादकाबाद मां बि कॉल अची वई। ऐं असां त पंहिंजो शो सिंधी में कंदा आहियूं, पर उर्दू ॻाल्हाइण वारो बि असांजी हिन महफ़िल में अचे थो, पश्तो ॻाल्हाइण वारो बि असांजी हिन महफ़िल में अचे थो, सराइकी ॻाल्हाइण वारो बि असांजी महफ़िल में अचे थो, पंजाबी ॻाल्हाइण वारो बि हिन महफ़िल में अचे थो। त मतिलबु हीअ महफ़िल जेका आहे उहा मोहबती माण्हुनि जी आहे। मोहबती माण्हू कॾहिं बि जेको आहे न ज़बान कोन ॾिसंदा आहिनि। सो थैंक यू। वठूं था कॉल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम राजा भाई। सोना खान मुझसे जेकमाबाद में। जी 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 सोना खान, कहिड़ा हाल आहिनि? अल्हम्दुलिल्लाह राजा भाई, अल्लाह जा एहसान आहिनि। तव्हां ॿुधायो, तव्हां ख़ुशि आहियो? मां तबियत सही आहे? ख़ुशि अल्हम्दुलिल्लाह, सभु सेट, A1 फर्स्ट क्लास। जी जी बिल्कुलु माशाअल्लाह। ॿियो ख़्याल हो पिया तव्हांजी सही टीम खे? असांजी पूरी टीम बि ख़ुशि आहे, मां बि ठीकु आहियां। जी बिल्कुलु थी वञे सर। अॼु तव्हां ॿुधायूं असां गानो शानो। ॿुधाए ॿुधाए ॿुधाए। असांजी यार यारीअ जो अव्हां वटि को क़दुरु कोन्हे, असांजी इंतिज़ारीअ जो
अव्हां वटि को क़दुरु कोन्हे वाह वाह वो घणो ई हो रिया हर हर अव्हां जे पेश आयासे आहा अव्हां बि शौक़ चश्मी कई असां में बि सहण नाहे असांजी यारीअ जो अव्हां वटि को क़दुरु कोन्हे ओ फनाई माट कर हाणे मथो मारणो अजायो आ वाह 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 असांजे शहर में शायदि अञा अहिड़ो असर नाहे वाह वाह तव्हांजी यारीअ जो जी बाबा बिल्कुलु वाह सही वाह वाह सही वाह वाह सही वाह थैंक यू अदा थैंक यू ख़ुशि हुजो आबाद हुजो महिरबानी हमारे प्रोग्राम में शामिल थिया हो असीं प्यार करण वारा माण्हू 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 ओ दरिया हुजे या सहरा ओ दरिया हुजे या सहरा पर पार करण वारा माण्हू असीं प्यार करण वारा माण्हू छा कजे वठो था कॉल जी अस्सलाम वालेकुम हेलो हेलो हाँ साईं हा साईं साईं गानो असांखे हिकिड़ो ॿुधायो ठीकु आहे महिरबानी ॿुधायूं था हाज़ुर ओके अल्लाह हाफ़िज़ थैंक यू वेरी मच तव्हांजी फरमाइश पूरी कयूं था तव्हांखे गानो ॿुधणो आहे तव्हांखे गानो ॿुधायूं था छा कजे शाह साहब दी ग्रेट दी ग्रेट सैयद ख़ालिद शाह साहब छा कजे हो चयो न हुन सां ॿीहर वफ़ा करे हाँ हुन सां ॿीहर वफ़ा करे ॾिस बि पाण सां हिकु दगा करे ॾिस बि हुन सां ॿीहर वफ़ा करे ॾिस बि आए अस्सलाम वालेकुम महिरबानी तव्हांजी हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम केरु आहे कंबर शहदाद कोट खां केरु पियो ॻाल्हाए साइमा छा पई करे चांहि थी पी मूं सां कोन थी ॻाल्हाई तूं हाणे चांहि पई पीअं तव्हां सां बि ॻाल्हायां थी मूं सां बि ॻाल्हायो था चलो सुठी ॻाल्हि आहे चांहि मिठी हुई फिकी हुई मां मिठी पीअंदी आहियां चांहि मिठी गुड़ में ठाही या खंड में खंड में ठाही चलो गुड आहे सुठी ॻाल्हि आहे ख़ुशि हुजो पती तेज़ या पती घटि वणंदी आहे घटि पती वणंदी आहे अच्छा ठीकु आहे चङो भली कार था चऊं तव्हांखे पंहिंजी महफ़िल में छा चवंदो अॼु छा चवंदो छा ॿुधाईंदो ख़ुशि बसि ईअं वेठो आहे तव्हांजे साम्हूं ॾिसंदा हूंदो तव्हां न त सुभाणे यूट्यूब ते ॾिसंदो ज़रूरु यूट्यूब ते नथो अचे न प्रोग्राम अपलोड थियनि था ईअं न कर हा भाई छा था चवनि माण्हू इहो बस ॿियो ख़ैर आहे ॿुधाए को गीत गज़ल गानो हा दिल खसे हाणे रहण थो चाही परे नाज़न वारा हर बेला सजण तुझे नाज़न मारी यारा नाज़न मारी यारा सूरन साणी यारा नाज़न वारा हर बेला सजण नाज़न मारी यारा
नाज़न वारा अलबिला, वाह सही वाह, वाह सही वाह, ज़बरदस्त अल्लाह हाफ़िज़। साइमा असां सां गॾु हुई फ्रॉम कंबर शहदाद कोट, असांजी रेगुलर कॉलर आहे। साइमा थैंक यू वेरी मच, तव्हां शो में शामिलु थिया। सो कहिड़ियूं ॻाल्हियूं कजनि कामरान, कहिड़ियूं ॻाल्हियूं कजनि? कचहरी कजे, फ़ोन वठिजे, गानो ॻाइजे, छा कजे? कॾहिं कॾहिं दिलि ईअं उदास हूंदी आहे, कॾहिं कॾहिं ईअं दिलि चवंदी आहे त छा कजे? न ओके आहे, सफ़ा वठूं था कॉल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी केरु पियो ॻाल्हाए? अरीबा पई तो ॻाल्हायां। अरीबा पई ॻाल्हाए। अरीबा ख़ुशि आहीं? चाक चङी भली? हाँ ख़ुशि चाक चङी भली, तव्हां ख़ुशि चाक चङा भला? मां ख़ुशि चाक चङो भलो, ज़बरदस्त, A1 फर्स्ट क्लास। छा पियो थिए? कुछ भी कोन पियो थिए, बसि सुबुह मां सवेरे थी स्कूल वञणो हूंदो आहे। चलो गुड गुड, अल्लाह हाणे सां। असां स्कूल जी छुट्टी भी देर सां थी थिए, असीं मतिलबु 2:30 बजे घर ईंदा आहियूं। हाँ पोइ सुबुह सवेल विधी हुई या देरि सां विधी सुबुह जो? सुबुह 8 बजे, पोइ 8 बजे खां वठी 2:30 बजे ताईं। चलो गुड गुड, ज़बरदस्त। पढ़ाई बना वरी खले? 1:30 बजे जो टाइम कंदा, वरी भी कंदा। पढ़ाई 1:30 सही पई बजे हले? जो वरी करे छॾींदा। हाँ पढ़ाई सही पई हले। चलो वेरी गुड वेरी गुड, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, असांजी दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। जी मुंहिंजी दुआऊं भी तव्हां सां गॾु आहिनि। ठीकु आहे, थैंक यू, अल्लाह हाफ़िज़। वेलकम, अल्लाह हाफ़िज़। अल्लाह हाफ़िज़। अरीबा असां सां गॾु गॾु फ्राम ठट्टा मकली, असांजी प्यारी रेगुलर कॉलर, असांजी नंढड़ी कॉलर, असांजी ज़बरदस्त कॉलर। ऐं कॾहिं 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 ईअं दिलि उदास थी वेंदी आहे, कॾहिं कॾहिं ईअं मूड ऑफ थी वेंदा आहिनि माण्हुनि जा। जीअं अॼु मां ब्लड प्रेशर पंहिंजो चेक करायमि त मुंहिंजो 160 ते हुयो, 160 ते, माना 158 ते। अलाए अहिड़ो छा थियो जो पर छा कजे, 40 सालनि खां पोइ ज़िंदगीअ में कुझु चेंजिंग्स ईंदियूं आहिनि ज़िंदगीअ में। कुझु मतिलबु चवंदा आहिनि न, ब्लड प्रेशर खे कंट्रोल करिणो पवंदो आहे। सो कोशिशि कंदा कयो त पंहिंजो पाण खे सेट रखंदा कयो, थधो रखंदा कयो, कूल रखंदा कयो। कूल तॾहिं तव्हां रखी सघो था जॾहिं तव्हां ज़िंदगीअ में ॿियनि माण्हुनि जे लाइ आसानियूं पैदा कंदो, ॿियनि माण्हुनि जे लाइ सुठो सोचींदो। इन जे लाइ तव्हां सभु ओके थी सघो था। तो ख़ैर, मोहबतूं, प्यार, ख़ुशियुनि जे अहसासनि में मां सभिनी खे शामिलु थो रखां। प्रोग्राम में लाइव कॉल्स, लाइव मैसेजिस, लाइव कचहरियूं आहिनि, ऐं लाइव कचहरी, लाइव मैसेजिस अव्हांजा प्रोग्राम में शामिलु कंदो, पर कॉल लाज़मी वठंदासीं पहिरियां। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। प्यारा कहिड़ा हाल आहिनि बाबा? सभु ख़ैर मुंहिंजा राणा। केरु पियो ॻाल्हाए? अब्बा तव्हांजो पंहिंजो हैदराबाद जामशोर मज़ा फनकार मंज़ूर चांडियो। अरे मंज़ूर ख़ान, ख़ुशि आहे, चाक चङो भलो आहे। अल्लाह यादि ॾे बाबा, बसि साम्हूं टीवी ॾिठो, साम्हूं सिंध टीवी अची वियो, तव्हांजो चहिरो वरी मथां लॻे पियो लाइव, मां चयो वाह जो कमु थी वियो। वाह जो कमु थी वियो, ज़बरदस्त कमु थी वियो। असांजो ज़बरदस्त कॉमेडियन आहे मंज़ूर चांडियो। ऐं मंज़ूर जॾहिं बि स्टेज ते हूंदो आहे त माण्हुनि जे चहिरनि ते मुर्कूं हूंदियूं आहिनि, माण्हुनि खे खिलाईंदो आहे। त पोइ अॼु लाइव कॉल जे थ्रू कुझु फन खे तड़पा। हा, लाइ मुंहिंजो जेको पहिरियों फन हूंदो आहे जिथे वेंदो आहे त फर्स्ट एंट्री जेका आवाज़ ॿुधाए। गानो ॻाईंदो आहे ॿिनि आवाज़नि में, लेडीज़ ऐं जेंट्स। ओके, आवाज़ थोरो वधाइजो शाह साहब जी। हा ठीकु आहे साईं, ॿुधाए। घुमन सोना तूं सिंगार करे, घुमन सोना तूं सिंगार करे, सुरीला संग तुंहिंजा विथिरा ॾंद तुंहिंजा, हाय हाय। ओ मूंखे यार मारिन था। घुमन सोना तूं सिंगार करे, घुमन सोना तूं सिंगार करे, सुरीला संग तुंहिंजा विथिरा ॾंद तुंहिंजा, ओ मूंखे यार मारिन था। घुमन सोना तूं सिंगार करे, वाह। लोॾत लालण लख लहे थी, कई आशिक यार कोहे थी, कोन इए तो तकार करे, सुरीला संग तुंहिंजा विथिरा ॾंद तुंहिंजा, ओ मूंखे यार मारिन था। गाएगी दुनिया गीत मेरे, संग मेले निराले रंग मेले, ओ पड़े है राजा भा अरमानों में। वाह सही वाह,
वाह मंज़ूर साईं वाह। ॿियो छा हाल अहवाल आहे? जामशोरे जो छा हाल आहे? जामशोर जो हवा तव्हांखे यादि हूंदी हो जॾहिं बि तव्हां गुज़रंदा हूंदो माशाअल्लाह। हाय हैदराबाद जो छा हाल आहे? शुक्र आहे शुक्र। हैदराबाद जा पंहिंजा हूंदा आहिनि प्रोग्राम पिया हलनि माशाअल्लाह। चलो ख़ुशि हुजो आबाद हुजो। अॼु प्रोग्राम में काफ़ी अरसे खां पोइ शामिलु थिया आहियो, ॾाढी ख़ुशी थी। बसि न ॾाढी ख़ुशी थी आहे तव्हां सां कचहरी थी सिंध टीवी साम्हूं लोगो ॾिसूं पिया लाइव लिखो पिया तव्हांजो चहिरो ओड़े लॻा पिया पोड़ा कोन थींदव छा? बसि दुआ कयो त पोड़ा थी वञूं। असां बि हाणे थकिजी पिया आहियूं। न न इहो सिस्टम हलंदो पियो चवंदा आहिनि न मर्द कॾहिं पूरो न थींदो। चलो ख़ुशि हुजो महिरबानी मंज़ूर भाउ। महिरबानी। मंज़ूर चांडियो असांजो तमामु ज़बरदस्त आर्टिस्ट आहे ऐं कॉमेडी आर्टिस्ट आहे ऐं जॾहिं बि जिथे बि हूंदो आहे स्टेज ते त माण्हुनि खे ॾाढो खिलाईंदो आहे। सो थैंक यू वेरी मच मंज़ूर भाउ, तव्हां असांजी महफ़िल में शामिलु थिया, ॾाढो सुठो लॻो अवांजो अचणु। सो ख़ुशि हुजो आबाद हुजो सदा सलामत हुजो ऐं महफ़िल जा मोर कॾहिं कॾहिं ईअं पहुचंदा आहिनि महफ़िलुनि में। सो हू आहे न त महफ़िल जो मोर आहीं तूं महफ़िल लुटे छॾींदे, सुरनि जा कात दिलियुनि ते तूं दिलियूं वढे छॾींदे, तुंहिंजे आलाप सां थी झूमे ही दुनिया सारी, अहिड़ा ई गीत सुहिणा तूं हिते चिटे छॾींदे। ओ कलाम मूंखे ॾाढो चवंदो आहियां मां बार बार चइजे। हो जंहिं वक़्तु ही जोगी जाॻिया हिन भूए सॼीअ जा भाॻिया, पोइ सूर न रहंदा साॻिया कंदा सभु मस्त कलंदर। हो दमादम मस्त कलंदर कंदा सभु मस्त कलंदर, दमादम मस्त कलंदर। जंहिं वक़्तु ही जोगी जाॻिया हिन भोए सॼीअ जा भाॻिया, पोइ सूर न रहंदा साॻिया कंदा सभु मस्त कलंदर, दमादम मस्त कलंदर कंदा सभु मस्त कलंदर, दमादम मस्त कलंदर। हो मुंहिंजा मस्त मलंग ही मारू 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 मारू, हो मुंहिंजा मस्त मलंग ही मारू, हो मुंहिंजा मस्त मलंग ही मारू, डूंगर खां बि ॾाढा। हाय 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 हाय। हो मुंहिंजा मस्त मलंग ही मारू, ओ मुंहिंजा मस्त मलंग ही मारू, डूंगर खां बि ॾाढा। नियर नई का चीज़ न आहे नकी कड़ो लई गंठा, कफनी पाए कुल्हनि ते ईंदा, कफनी पाए कुल्हनि ते ईंदा, अजरक जियो ओढा कंदा सभु मस्त कलंदर, दमादम मस्त कलंदर कंदा सभु मस्त कलंदर, दमादम मस्त कलंदर। जंहिं वक़्तु ही जोगी जाॻिया हिन भोए सॼीअ जा भाॻिया, पोइ सूर न रहंदा साॻिया कंदा सभु मस्त कलंदर, दमादम मस्त कलंदर। हाय हाय वाह जो कलाम उस्ताद मोहम्मद यूसुफ आयो चयो हू मिसरो बि ॾाढो ज़बरदस्त आहे। हो तूं आकाश अयाणो आहीं दर दर ते पियो दाहीं, हो तूं आकाश अयाणो आहीं, हो तूं आकाश अयाणो आहीं दर दर ते पियो दाहीं, छो न अञा ताईं तूं पंहिंजे बाहुनि खे बल लाहीं। नेठि पुॼाणी थियणी आहे, नेठि पुॼाणी थियणी आहे, सूरन जियो साईं कंदा सभु मस्त कलंदर, दमादम मस्त कलंदर कंदा सभु मस्त कलंदर, दमादम मस्त कलंदर। आहे छा ॻाल्हि कजे साईं उस्ताद मोहम्मद यूसुफ वरी इहो कलाम मज़ो अची वेंदो आहे। वठूं था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम राजा साईं, ख़ुशि रहो, चङा भला आहियो, ॿियो सभु ख़ैर आहे? सभु ख़ैर मोहम्मद अनवर बलोच साईं, तव्हां ॿुधायो ख़ुशि वेठा आहियो? चाक चङा भला। मालिक जा करम। मोहम्मद यूसुफ जो गानो तव्हां ॿुधायो, वाह वाह माशाअल्लाह, ज़बरदस्त ज़बरदस्त, तमामु प्यारो। महिरबानी साईं महिरबानी। ख़ुशि हुजो आबाद हुजो सदा सलामत हुजो। अल्हम्दुलिल्लाह। ॿियो छा हाल अहवाल आहे तव्हांजे दिलि जो मौसम? ॿियो सभु ख़ैर आहे। अॼु तव्हांजी कराची में आहियूं असीं। वाह 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 वाह। कराची तव्हांजो आहे साईं, असांजो बि आहे, तव्हांजो बि आहे। बिल्कुलु बिल्कुलु, असांजो बि आहे, अव्हांजो बि आहे, सभिनी जो आहे। चलो गुड गुड, ज़बरदस्त ज़बरदस्त। ॿियो छा हाल अहवाल आहे? अल्हम्दुलिल्लाह ख़ैर लॻो पियो आहे माशाअल्लाह, ज़बरदस्त प्रोग्राम तव्हांजो ॾिठो।
ऐं तमामु ज़बरदस्त ऐं गानो बि तव्हांजो ॿुधोसीं तमामु सुठो ऐं ॿियो ख़ैर आहे तबियत सही दुआ 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 अल्हम्दुलिल्लाह 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 सभु ख़ैर। असां तव्हांजे लाइ दुआ बि हूंदा आहियूं कलंदर साईं जो तव्हां कलाम ॿुधायो ऐं माना कलंदर जी नंगिरे में तव्हांजे लाइ वञी दुआ घुरंदासीं इंशाअल्लाह। महिरबानी महिरबानी ख़ुशि हुजो आबाद हुजो सदा सलामत हुजो ऐं अवां जो प्यार अवां जूं मोहबतूं अवां जूं ख़ुशियूं ऐं अवां जी ख़ुशियुनि जा अहसास हिन महफ़िल में आहिनि शामिल ऐं लवली कॉल्स अवां जूं हूंदियूं आहिनि जॾहिं बि तव्हां कॉल कंदा आहियो ॾाढो सुठो लॻंदो आहे। बिल्कुलु बिल्कुलु तव्हांजी महिरबानियूं आहिनि तव्हांजूं जेके कचारियूं असांखे तमामु वणंदियूं आहिनि ऐं इहे जेको आहे सो किथे असां विसारींदासीं तव्हांजी कचारीअ खे। हेलो हेलो आवाज़ अचे थो? आवाज़ अचे पियो मुंहिंजो तव्हांजो अचे पियो मुंहिंजो कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ अंदाज़ में। परचे त पल भरे ॾमर जे तब ॾे परचे जे पल भरे ॾमर जे तब ॾे सुखिया रहन से जिन जो इश्क आसरो अल्लाह में। वाह 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 ज़बरदस्त ज़बरदस्त महिरबानी आबाद रखंदो ख़ुशि हूंदो। महिरबानी 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 जानी महिरबानी ख़ुशि हुजो। हलूं था जी हिकिड़े सुठे सुठे गीत जी तरफ़। प्यारो आवाज़ प्यारो अंदाज़ आहे साद अलवी जो ॻाल्हि कुझु मज़े वारी आहे इंजॉय कंदा। जे पाण खां परे कंदे तमां पंहिंजी ज़िंदगीअ मां तंग थी वेंदुसि मलंग थी वेंदुसि मलंग थी वेंदुसि जे पाण खां परे कंदे तमां पंहिंजी ज़िंदगीअ मां तंग थी वेंदुसि मलंग थी वेंदुसि मलंग थी वेंदुसि। तुझे यादुनि जे तार में मां ॾींहं राति सड़ंदो आहियां छो हुजूम में हे किलो पाण खे मां लॻंदो आहियां पाण खां पाण ई सवें सवाल पुछंदो आहियां जे गुरबतुनि वारो ही सिलसिलो पयो ईअं हलियो त दंग थी वेंदुसि मलंग थी वेंदुसि मलंग थी वेंदुसि जे पाण खां परे कंदे तमां पंहिंजी ज़िंदगीअ मां तंग थी वेंदुसि मलंग थी वेंदुसि मलंग थी वेंदुसि। वेलकम जी अगेन ख़ुशामदीद भली कार था चऊं तव्हांखे दिलि जी गहराइयुनि सां पंहिंजे हिन प्रोग्राम लाइव राजा में अवां जूं मोहबतूं अवां जूं अहसास अवां जूं अहसासनि सां गॾु असां बीठा आहियूं ऐं हमेशह कोशिशि कंदा आहियूं त तव्हांजे हिन 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 प्रोग्राम में तव्हांजा जेके अहसासात आहिनि तव्हांजा जेके जज़्बात आहिनि उन्हनि खे पाण प्रोग्राम में शामिलु रखूं।
सो मोहबतूं विरहायूं पिया, प्यार विरहायूं पिया, ख़ुशियूं विरहायूं पिया, ख़ुशियुनि जे अहसासनि में तव्हां सां गॾु आहियूं। सो लाइव कॉल करे सघो था, मैसेज करे सघो था, राजा में मुंहिंजो पेज आहे फेसबुक ते। लाइव कॉल करण जे लाइ टेलीफोन नंबर स्क्रीन ते मौजूदु आहे, हिनखे तव्हांखे डायल करिणो पवंदो। वठूं था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कहिड़ा साईं? पर अब्दुल मजीद जोखे सूबेदार मखदूमी। अरे साईं कहिड़ा हाल आहिनि? छा थी वियो आवाज़ खे अॼु? आवाज़ खे थियो त कुझु कोन्हे, आवाज़ सही आहे? आवाज़ सही आहे तकरीबन। चलो गुड, भली का। तमामु भला पिया लॻो, जहिड़ा घोट वेठा आहियो। कारो कोट अच्छा कपिड़ा, घोट असांजे वक़्त में घोट पाईंदा हुआ। जेको घोट थियो उन लाइ अछो कपिड़ो जो जोड़ो ऐं कारो कोट। हा अछो न आहे, बोस्की कलर आहे। बोस्की कलर हा, त बोस्की आहे अछो। हा पर कारो कोट लाज़मी आहे, घोट जे लाइ हूंदो आहे। ठीकु आहे, ॿियो छा? महिरबानी। तव्हांजी टीम ख़ुशि आहे? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। अब्दुल मजीद भाई बहितरीन प्रोग्राम तव्हांजो तमामु सुठो इंतज़ार कंदा आहियूं। महिरबानी। छा था ॿुधायो अॼु असांखे? तव्हांखे ॿुधायां त तव्हांखे कुझु न कुझु ॾिसो भला छा थो ॿुधायां तव्हांखे। कुझु त ॿुधाए। तुंहिंजे कूड़नि कूड़नि वाइदनि ते एतबार कयमि, एतबार कयमि, छो प्यार कयमि। हाय हाय तुंहिंजे कूड़नि कूड़नि वाइदनि ते तुंहिंजी सूंहं ॾिसी, तुंहिंजी सूंहं ॾिसी मां पियसि भुलिजी, मां पियसि भुलिजी तोखे यार कयमि, छो प्यार कयमि, छो प्यार कयमि। तुंहिंजे कूड़नि कूड़नि वाइदनि ते वीह वाइदो करे तूं यार जिते आए यकीन यार उते इंतज़ार कयमि, छो प्यार कयमि। तुंहिंजे कूड़नि कूड़नि वाइदनि ते तुंहिंजी सांगनि खे सिक लॻी तोखे पंहिंजे हुस्न ते ॾाढी मगी दीदार कयमि, छो प्यार कयमि। ओ छो प्यार कयमि तुंहिंजे कूड़नि कूड़नि वाइदनि ते। हा महिरबानी महिरबानी। सभु सेट A1 फर्स्ट क्लास। महिरबानी। कुर्ब कुर्ब अब्दुल मजीद साहब, कुर्ब लख थोरा ऐं ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो। अव्हांजो प्यार, अव्हांजी मोहबतूं ऐं अव्हांजी मोहबतुनि जा अहसास हिन महफ़िल में आहिनि शामिलु। राति थिए थी, सूर जागनि था ऐं सूरनि सां गॾु गॾु वरी असां बि तव्हां सां गॾु जाॻूं था, त कोशिशि कयूं था त तव्हां बि असां सां गॾु जाॻो। राति जे हिन पहर में असांखे मैसेज कयो, असांखे कॉल कयो। ऐं मैसेज जी दुनिया में काफ़ी अहिड़ा दोस्त आहिनि जेके मैसेज कंदा आहिनि राति जे पहर में, ऐं राति जे पहर में जॾहिं मैसेज थींदा आहिनि तव्हांजा, त पोइ अञा दिलि खे तसली थींदी आहे त हा यार वाह वाह, काफ़ी माण्हू आहिनि जेके राति जे पहर में असांखे ॾिसनि बि था, असांखे मैसेज बि कनि था, असां सां कचहरी बि कनि था। हिकिड़ी कॉल वठूं था, उनखां पोइ मैसेज जी तरफ़ था अचूं। जी अस्सलाम वालेकुम। ओके। लोगों से ऐसा सलूक करो जैसा तुम जानते हो कि वो तुमसे करें। हुसैनी एन बलोच असां सां गॾु आहे। थैंक यू हुसैनी। ज़ुबैर अहमद जरवार साहब असां सां गॾु आहे, लिखे थो त कुछ बातें कलम से नहीं दिल से लिखी जाती हैं और कुछ खामोशियाँ ऐसी होती हैं जिन्हें सिर्फ कागज़ ही समझ पाता है। वाह वाह महिरबानी, थैंक यू। ऐं छा कजे छा कजे छा कजे। ओके, दोस्तनि जा मैसेज आहिनि, पर मां उन चवंदो ज़रूरु त तव्हां जॾहिं मैसेज कंदा आहियो त का न का शाइरी ज़रूरु मुख्ता कयो। नालो सां कमु कोन हलंदो, कुझु न कुझु ॿुधाईंदा ज़रूरु कयो पंहिंजे आवाज़ अंदाज़ में। सो वठूं था हिकिड़ी कॉल। जी अस्सलाम वालेकुम। सर वालेकुम सलाम। राजा साहब, इंस्पेक्टर गुलाम चंद ख़ासकली पियो ॻाल्हायां। जी जी, कहिड़ा हाल आहिनि ख़ासकली साहब? ख़ुशि वेठा आहियो? चाक चङा भला? अल्लाह जूं महिरबानियूं, तव्हांजूं दुआऊं आहिनि। तव्हां ख़ुशि आहियो? ख़ैर आहे? बिल्कुलु मां ठीकु आहियां, अल्लाह जो करम आहे। तव्हांजी दुआऊं। तबियत सही कोन्हे छा? हा अॼु तबियत सही कोन्हे छा? अॼु एसी साम्हूं हुई, तबियत में मज़ो न आहे अॼु थोरो। अच्छा। हा हा हाँ, ॿियो सभु ख़ैर आहे? सभु ख़ैर सभु ख़ैर सभु ख़ैर। हाँ, अल्लाह ताला ख़ुशि रखंदो, आबाद रखंदो तव्हांखे। असांजी दुआऊं आहिनि। बसि दुआ कंदा कयो, दुआ कंदा कयो, दुआ कंदा कयो। ॿियो सभु ख़ैर आहे? सभु ख़ैर सभु ख़ैर। ॿुधायो कुझु पंहिंजे आवाज़ अंदाज़ में को गीत गज़ल गानो। साईं हाज़िर 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 बिल्कुलु ॿुधाईंदासीं। राजा साहब खे न ॿुधाईंदासीं, ॿियो कंहिंखे ॿुधाईंदासीं?
ॿुधायो। ककात उठ के चिन जा जो कारा चिन जा के पार चंदन चंदन चोटियूं जो मोड़ियो में दी चार हाय हाय हाणे सतवी जंहिंजा पुछी पार ते त सात लंघे भई सवेलो हाय 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 जी अची सिज लथो कर ककार कटण जी कर ककार कटण जी कर ककार कटण जी कर ककार कटण जी अची सिज लथो कर ककार कटण जी जिंदे ही दड़ी दई धूड़ में अला ने ही दड़ी दई वो धूड़ में अला खपन दी दई खतो अची सिज लथो कर ककार कटण जी अला अची सिज लथो कर ककार कटण जी वाह वाह जी भित जो घोट ओ लतीफ चए अला लालाऊं लाल ओ लतीफ चए अला मेड़ो छॾिजे मतो अची सिज लथो कर ककार कटण जी वाह साईं राजा साहब इहो अथई बसि अलाह जी महिरबानी सां महिरबानी नहीं महिरबानी ख़ुशि रखण लाइ कयोसीं पुछो मुंहिंजो शामिल थी हुजे जबरदस्त जबरदस्त कुर्ब कुर्ब लख थोरा थैंक यू ॿियो सभु ख़ैर आहे पुछो छा आहे? महिरबानी ख़ासकली साहब कुर्ब वेलकम जी अगेन खुशामदीद भलीकार अवां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में अवां जो प्यार अवां जूं मोहबतूं अवां जी मोहबतुनि जा अहसास हिन महफ़िल में आहिनि शामिल राति थिए थी सूर जागनि था सूरनि सां गॾु गॾु माण्हू बि जागनि था ऐं माण्हुनि सां गॾु गॾु वरी जेको आहे सो उहे दिलि वारा बि जागनि था जेके असांजी हिन महफ़िल में शामिल थी मोहबतूं विरहाईंदा आहिनि प्यार विरहाईंदा आहिनि सो कचहरियूं खोड़ ॻाल्हियूं खोड़ अॼु अवां सां थियनि पियूं मैसेज तमामु घणा आहिनि दोस्तनि जा पर कॉल्स बि आहिनि त कॉल वठंदासीं पहिरियां जी अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम राजा भाउ कहिड़ा आहिनि ठीकु आहियो तबियत से ठीकु सभु ख़ैर भाईजान तव्हां ॿुधायो अल्लाह साईं जा एहसान उम्मीद सभु दोस्त ख़ैर ख़ैरियत सां हूंदा तव्हांजो पंहिंजो भाउ पियो ॻाल्हाए आज़ाद कश्मीर खां केरु तव्हांजो पंहिंजो भाउ इरफान पियो ॻाल्हाए आज़ाद कश्मीर इरफान तमामु ठीकु आहे जी जी कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो चाक चङा भला अल्लाह जा एहसान तव्हां कीअं आहियो ठीकु आहियो तबियत से ठीकु आहे सभु ख़ैर महिरबानी महिरबानी तव्हांखे वेलकम था चऊं भली कार था चऊं दिलि जी गहराइयुनि सां पंहिंजी महफ़िल में अदा लख थोरा बसि वेठा हुयासीं कश्मीर में पंहिंजे सन टी वी खे ॾिठोसीं पिए तव्हांजूं मज़ाया मज़ेदार ॻाल्हियूं ॿुधियूंसीं पिए हा सभिनी दोस्तनि जूं कचहरियूं उन्हनि जा सॉन्ग्स उन्हनि जी शेरो शाइरी ॿुधी इलाही सुठो पियो लॻो ऐं दिलि चयो त तव्हांखे कॉल कयूं इलाही परे खां मां रावलाकोट कश्मीर खां तव्हां सां मुखातिब आहियां महिरबानी महिरबानी ख़ुशि हुजो कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ अंदाज़ में को गीत को गज़ल को गानो हाणे तव्हांखे ॿुधाईंदासीं ज़रूरु बहरहाल तव्हांखे मां रुॻो हिकिड़ो नंढड़ी इहो पेश कंदुमि त असांजा जेके लीजेंड्स आहिनि हिनमहिल मोहम्मद यूसुफ जो गानो ॿुधो तमामु सुठो लॻो दिलि खे हिकिड़ो तस्कीन हिकिड़ो रूह खे सुकून मिलियो ऐं मां चाहियां थो त असांजा जेके बि लीजेंड्स आहिनि उन्हनि जे मथां हिकिड़ी डॉक्यूमेंट्री बि हुजे उन्हनि जा मुख़्तलिफ़ गीत बि असांजे हिन चैनल ते हुजनि त तमामु सुठी ॻाल्हि आहे बाक़ी तव्हांजे प्लेटफॉर्म तां सॼी सिंध जे लाइ नेक तमन्नाऊं नेक दुआऊं सभिनी दोस्तनि जे लाइ इन दुआ सां त सिंध धरती खे अलाह हमेशह आबाद रखे ऐं तव्हांखे बि अलाह पालण हार पंहिंजो जुमान में रखे महिरबानी महिरबानी जानी महिरबानी ख़ुशि हुजो आबाद थैंक यू अलाह जी अमान थैंक यू छा कजे छा कजे छा कजे कराचीअ खां कश्मीर ॿुधोसीं पर कराचीअ खां कश्मीर ताईं असांजा प्यारा दिलि वारा हिन महफ़िल में शामिलु आहिनि त इहा ई असांजी कामयाबी आहे इहा ई असांजी जेका मोहबत जी महफ़िल आहे इहा आबाद रहे ऐं सदाईं ईअं ई मां इहा दुआ कंदुसि त सदाईं ईअं ई तव्हां असां सां कचहरियूं कंदा रहो ऐं मोहबतूं विरहाईंदा रहो प्यार विरहाईंदा रहो ख़ुशियूं विरहाईंदा रहो त ख़ुशियुनि जे अहसासनि में मां सभु त आहियो ई आहियो पर कुझु अहिड़ा माण्हू बि आहिनि जेके जस्ट वेही प्रोग्राम खे इंजॉय कंदा आहिनि जेके न कॉल कंदा आहिनि न मैसेज कंदा आहिनि जस्ट वेही बसि प्रोग्राम खे इंजॉय कंदा आहिनि सो ख़ुशि हुजो भई आबाद हुजो सदा सलामत हुजो सो मोहबती माण्हू हिन महफ़िल जा ऐं पेजिस ते तमामु दोस्त उन्हनि खे मां बार बार इहो ई चवंदुमि त भई महिरबानी करे
मैसेज जॾहिं कयो त कान खां सुठी सुठी शाइरी पोइट्री ज़रूरु लिखी मोकिलियो। कुर्बान अली संजराणी मूंसां गॾाए था, कुर्बान महिरबानी। इब्राहिम मेमून साहब आहे ऐं सरफराज़ अहमद साहब आहे, तव्हांखे सलाम था चऊं था सरफराज़ महिरबानी। माशूक वसाण साहब आहे, मीर ज़ुबैर तुनियो साहब आहे, सजाद अली जतोई साहब आहे, हाणे हिननि सभिनी पंहिंजा नाला मोकिलिया आहिनि बसि। जावेद अली साहब आहे, हलो मेमून साहब। शाहजहान मेमून आहे, महिरबानी। बाबर अली मेमून आहे, साजिद अली चाचड़ आहे, महिरबानी। हा थैंक यू। फ़हीम ख्वाजा साहब आहे, अव्हांखे भलीकार। मुश्ताक मेमून साहब आहे, अव्हांखे बि भलीकार। RJ नवीद अहमद साहब आहे, महिरबानी अदा। हानिया बतूल थैंक यू वेरी मच। हादी बख्श कीरियो साहब आहे, थैंक यू अदा। हादी बख्श कीरियो साहब महिरबानी। वठो था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु पियो ॻाल्हाए? शिकापुर खां जमालदीन राजा साहब। कहिड़ा हाल आहिनि जमालदीन भाउ? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? अल्हम्दुलिल्लाह शुक्र आहे, सभु ख़ैर। तव्हां ख़ुशि आहियो राजा भाई? ॿिया ख़ैर न? सब खैर A1 फर्स्ट क्लास। वालेकुम सलाम। अदा टीवी जो त आवाज़ बंदि कर बाबला। ओ दिलबर अल्हम्दुलिल्लाह शुक्र आहे, सभु ख़ैर। तव्हां ख़ुशि? ॿिया ख़ैर? कचहरी ते टीवी वारे सां कर भला, मूंखे छॾे ॾे फ़ोन ते। जी टीवी वारे सां कचहरी करे वठ। जॾहिं फ़ोन ॾे अचे पियो आवाज़ु, फ़ोन में ॻाल्हाइनि दोस्त। टीवी ॾे ॾिसंदे त थोरो ब्रेक, थोरो स्पेस हूंदो आहे न, हुन में प्रॉब्लम थी वेंदो आहे, आवाज़ूं पाण में विढ़ी पवंदियूं आहिनि, जंग शुरू थी वेंदी आहे। ख़्यालु रखो। सो ख़ैर, कचहरियूं खोड़, ॻाल्हियूं खोड़, मोहबतूं रहियूं पिया, प्यार रहियूं पिया, प्यार ऐं ख़ुशियुनि जे अहसासनि में मां सभिनी खे शामिलु रखूं पिया। ऐं राति जे हिन पहर खे वधीक सुहिणो ठाहींदासीं अव्हांजी कचहरियुनि सां, अव्हांजी ॻाल्हियुनि सां, अव्हांजी मोहबतुनि सां। सो मोहबतूं अव्हां जूं ऐं ॻाल्हियूं अव्हां सां, कचहरियूं अव्हां सां। ऐं कोशिशि इहा ई आहे त घणे खां घणी लाइव कॉल्स वठूं प्रोग्राम में, घणे खां घणा गीत शामिलु कयूं ऐं घणे खां घणा दोस्त हिन प्रोग्राम में शामिलु कयूं। तो प्रोग्राम जो वक़्तु तेज़ीअ सां पंहिंजी पुॼाइण जी तरफ़ आहे, पर छा कजे, छा कजे, छा कजे, दिलि न चवंदी आहे वञण जे लाइ। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु पियो ॻाल्हाए? टंडो आदम खां शहज़ादी। हा टंडो आदम खां। टंडो आदम खां। केरु पियो ॻाल्हाए? शहज़ादी। शहज़ाद? शहज़ादी। शहज़ादी। चल शहज़ादी खे भलीकार था चऊं। वधी शहज़ादी ख़ुशि आहीं? अलाह शुक्र आहे। भलीकार था चऊं भेण शहज़ादीअ खे। हा तव्हांजो प्रोग्राम ॾाढो असांखे पसंदि आहे। महिरबानी महिरबानी महिरबानी। ख़ुशि हुजो। थैंक यू। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद हुजो ऐं प्रोग्राम में शामिलु थी विया आहियो। कुझु चवणु चाहींदो? चवणु तव्हांजो प्रोग्राम सुठो आहे। सुठो आहे। कुझु को गीत गज़ल गानो ॿुधाईंदो? न न तव्हां ॿुधायो न जेको तव्हांजी मॉडलिंग में आहे। असांजी मॉडलिंग में? असांजी मॉडलिंग में को गानो हलाए छॾियो। हाज़ुर हाज़ुर हलायूं था। हाज़ुर ठीकु आहे। शहज़ादी असां सां गॾु फ्राम टंडो आदम। टंडो आदम ॾाढो प्यारो शहर आहे, असांजो दोस्त ज़फ़र जिसकानी जो शहर। ऐं जॾहिं टंडो आदम जी ॻाल्हि थींदी आहे त टंडो आदम जी जेका सजी आहे उहा बि कमाल आहे ऐं टंडो आदम जा माण्हू बि कमाल आहिनि ऐं टंडो आदम वारनि सभिनी खे मोहबत भरियो सलाम। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो। सो राति थिए थी त सूर जागनि था, ओ मुंहिंजो रोअण में ॾींहुं गुज़रे थो। राति थिए थी त सूर जागनि था। ऐं छा कजे, छा कजे, छा कजे। वेल कुझु कोन कंदासीं। मोहबतूं, प्यार, ख़ुशियूं ऐं ख़ुशियुनि जे अहसासनि में असां सभिनी खे शामिलु रखंदासीं। ठीकु आहे। सो ॻाल्हि आहे अहसासनि जी। वसी अहसास हिक ॿिए जा जेकॾहिं सम्झ में अची वञनि न त पोइ दुनिया ॾाढी नंढड़ी आहे। हर माण्हू जे सफ़ा वेझो आहे, केर बि कंहिंखां परे न आहे। अहसासनि परे करे छॾियो आहे, जज़्बातनि परे करे छॾियो आहे। सो कोशिशि कयूं त उन्हनि प्यारनि सां, उन्हनि दिलि वारनि सां वरी वेझो थी वञूं जिन दिलि वारनि सां असां परे थी विया आहियूं। वठूं था हिकिड़ी कॉल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम राजा मेमन भाई, छा हाल आहे? ठीकु ठाक आहियो? सभु ख़ैर अदा। केरु पियो ॻाल्हाए? अदा गुल मोहम्मद रिंद, कदन रोड बदीन खां। अदा कहिड़ा हाल आहिनि तुंहिंजा? ख़ुशि आहे?
अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे थोरो टेक्निकल प्रॉब्लम जे करे तव्हांजो प्रोग्राम ॾिसी कोन थो सघां, पर छो? वरी यूट्यूब ते वञणो पवंदो। वञणो पवंदो त भले वञो, पर असांखे पोइ बि तव्हां कचहरी कयो पिया, तव्हांजो आवाज़ु असांखे अचे पियो। बिल्कुलु तव्हांजो आवाज़ अचे पियो मूंखे, पर हाणे तव्हांजो वरी शेप ॾिसणो आहे, तॾहिं रूह खे राहत मिलंदी। शेप उहो ई आहे जेको हुयो पोएं हफ़्ते, उहो ई शेप आहे, का चेंजिंग न आहे। वाह 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 वाह। ॿियो राजा भाई बिल्कुलु ठीकु ठाक? A1 फर्स्ट क्लास। भाउ इहो हिन जदीद टेक्नोलॉजी दौर जे हवाले सां हिकिड़ो थोरो नंढड़ो हिकिड़ो शेर अर्ज़ु आहे। प्लीज़ ॿुधायो। हिते हर को फुरमार में आहे, हिते हर को फुरमार में आहे, किथे पोड़ो ॾिस पंध में त किथे कुतो कार में आहे, हिते हर को फुरमार में आहे। हाय 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 हाय। ऐं हिकिड़ो नंढड़ो अञा तव्हां सां शेर अर्ज़ु आहे। प्लीज़ प्लीज़। कन ॾेई ॿुध तूं बेवफ़ा, ॻाल्हि मुंहिंजी यादि कर। हाय हाय। कन ॾेई ॿुध तूं बेवफ़ा, ॻाल्हि यादि कर, मूं तुंहिंजी छॾी, हाणे तूं भले वञी यार कर। अरे छा कजे छा कजे छा कजे। वाह वाह। राजा भाई थोरो भला अञा चओ त गुनगुनाए छॾियो। जी 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 प्लीज़, तव्हांजो फन तड़पे पियो, तव्हां ॿुधायो जेको दिलि चए, तव्हां ॿुधायो। बहारनि में न मिलियासीं, सिधा में नेठ मिलंदासीं। बहारनि में न मिलियासीं, सिधा में नेठ मिलंदासीं। राजा भाई बाक़ी पंहिंजी पूरी टीम जेकी बि हिन वक़्तु अवेल आहे, उन सभ खे गुल मोहम्मद रिंद जी तरफ़ खां अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम गुल मोहम्मद रिंद साहब, महिरबानी। गानो कड़वा जल्दी ॿुधाए। हलो जी, ख़ूबसूरत ट्रैक की तरफ चलो। प्यारो आवाज़, प्यारो अंदाज, नादान मोहब्बत आ, अज रात क़यामत आ। एंजॉय कंदा। नादान मोहब्बत आ, अज रात क़यामत आ। नादान मोहब्बत आ, अज रात क़यामत आ। नादान मोहब्बत आ, अज रात क़यामत आ। मिट्टी में खुदा गोलूं, मिट्टी में खुदा गोलूं, मिट्टी में खुदा गोलूं। मासूम शरारत आ, अज रात क़यामत आ। मासूम शरारत आ, अज रात क़यामत आ। नादान मोहब्बत आ, अज रात क़यामत आ। नादान मोहब्बत आ, अज रात क़यामत आ।
वहशत में, हर वक्त जी वहशत में, हर वक्त जी वहशत में, हिन दर्द जी राहत आ, अज रात क़यामत आ, हिन दर्द जी राहत आ, अज रात क़यामत आ, नादान मोहब्बत आ, अज रात क़यामत आ, नादान मोहब्बत आ, अज रात क़यामत आ। अहमद न रयो अहमद, अहमद न रयो अहमद, अहमद न रयो अहमद, पर दर्द सलामत आ, अज रात क़यामत आ, पर दर्द सलामत आ, अज रात क़यामत आ, नादान मोहब्बत आ, अज रात क़यामत आ। वेलकम जी अगेन, खुशामदीद भली कार अवां सभिनी सजणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में अवां जो प्यार, अवां जूं मोहबतूं ऐं अवां जे मोहबतुनि जा एहसास हिन महफ़िल में आहिनि शामिल। छा कजे छा कजे छा कजे, कुझु कोन कंदासीं, मोहबतूं विरहाईंदासीं, प्यार विरहाईंदासीं, ख़ुशियूं विरहाईंदासीं, ख़ुशियुनि जे एहसासनि में अवां सभिनी खे शामिल रखंदासीं। वठूं था हिकिड़ी कॉल जी। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम बेटा राजा। वालेकुम सलाम। अदी फातिमा, ख़ुशि आहियां, चाक चङी भली। हाँ मां ख़ुशि आहियां, तव्हां ख़ुशि आहियो? बिल्कुलु अंबड़ आऊं ख़ुशि आहियां, तव्हांजी दुआउनि सां तव्हांजे साम्हूं वेठो आहियां। छा हाल आहे? ठीकु आहे, थधी थधी हवाऊं हैदराबाद जी लॻी पयूं आहिनि। वाह 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 वाह। ऐं आहे न मां अॼु आहे न पंहिंजे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में थोरो माशाल्लाह। जी जी पढ़ंदसि। हा हा ॿुधायो। ॿुधो तव्हां थोरो। मौलाया सल्ले व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिका खैरुल खल्क़ कुल्ले अमिन। एक दिन जिब्रील से कहने लगे शाए उमम, तुमने देखा है जहाँ बतलाओ कैसे हैं हम। अर्ज की जिब्रील ने शाहिदी मोहतरम, आपका कोई मुहासिर ही नहीं रब की कसम। मौलाया सल्ले व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिका खैरुल खल्क़े कुल्ले। वाह माशाल्लाह, सुभान अल्लाह, जबरदस्त जबरदस्त। ॿियो छा हाल वाला? सुभान अल्लाह सुभान अल्लाह। वक्त कीअं पियो गुज़रे तव्हांजो? वक्त कीअं पियो गुज़रे? सुठो पियो गुज़रे, बसि हाणे पोड़ा थी विया आहियूं, असां छा कयूं। वक्त उहो ई पियो गुज़रे न तव्हांजे। हाणे वाह पोड़ा थी विया आहियूं। अल्लाह साईं तव्हांखे वॾी ज़िंदगी ॾे, अल्लाह साईं वॾी सिहत ॾे। किथे पोड़ा थी आहियूं? पोड़ा थी विया आहियूं। नवंबर में 70 जी वरी 71 जी थी वेंदसि। बस मां बि 50 ते पहुतो आहियां, अची कहिड़ा पोड़ा थी आहियूं असां।
पोड़ा थी न हली फिरी सका कोन थी हथ चले थी हला हाण त चलो अल्लाह खैर कंदो। थैंक यू वेरी मच अमा फातिमा, तव्हां प्रोग्राम में शामिल थिया, ॾाढो सुठो लॻो असांजो अचणु। थैंक यू। छा कजे छा कजे छा कजे, हो चवंदा आहिनि न त वक़्तु कॾहिं पोड़ो कोन थींदो आहे। वक़्तु हमेशह इंसान खे पंहिंजी उन मंज़िल ते ज़रूरु पहुचाईंदो आहे जंहिं मंज़िल जी उन इंसान खे तलाश हूंदी आहे। सो ख़ैर, मोहबतूं, प्यार, ख़ुशियूं ऐं ख़ुशियुनि जे अहसासनि में सभु शामिल आहियो। आख़िरी कॉल प्रोग्राम में शामिलु कंदासीं, उनखां पोइ मां तव्हां खां मोकिलाईंदुसि, छो त प्रोग्राम जो वक़्तु हाणे पंहिंजी पुॼाइण ते पहुची चुको आहे। ऐं सुभाणे राति परीहं 12 रबियुल अव्वल आहे, त सुभाणे पाण शो कोन कंदासीं। अॼु असां तव्हां सां कचहरियूं खोड़ कयूं पिया, ॻाल्हियूं खोड़ कयूं पिया, त ज़रूरु तव्हां अॼु जे हिन महफ़िल खे, अॼु जे हिन प्रोग्राम खे ज़रूरु तव्हां इंजॉय कयो हूंदो। सो प्रोग्राम जो वक़्तु तेज़ीअ सां पंहिंजी पुॼाइणी तरफ़ आहे। हिकिड़ी कॉल वठंदासीं आख़िरी प्रोग्राम में, उनखां पोइ पाण मोकिलाईंदासीं। ऐं वेंदे वेंदे उस्ताद बुखारी जूं ही सिटूं त तूं बेक़दरा तेरी दिलि बेक़दरी, तूं बेक़दरा तेरी दिलि बेक़दरी, तेॾियां कातिल अखियां बेक़दरियां, अखियां नाल चुमा त बि चुमण न ॾेवनि, अखियां नाल चुमा त बि चुमण न ॾेवनि, तेॾियां पेर दियां तलियां बेक़दरियां, सिर फाड़ घतां त बि कोन कुछनि, सिर फाड़ घतां त बि कोन कुछनि, तेॾियां घर दियां भितियां बेक़दरियां, तेरे पेर ढकनि ॾस कोन ॾेवनि, तेरे पेर ढकनि ॾस कोन ॾेवनि, तेॾियां ॻोठ दियां गलियां बेक़दरियां। हिकु ॻाल्हि होवे उस्ताद बुखारी, आए हाय, हिकु ॻाल्हि होवे उस्ताद में उहा करां, तेॾियां सभियां ॻाल्हियां बेक़दरियां। छा कजे छा कजे छा कजे। कॉल आहे। ओके जी, प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाइण ते पहुची चुको आहे। मां वठां थो अव्हां खां इजाज़त। इंशाल्लाह ज़िंदगी क़िस्मत ते पेसा वरी नेक्स्ट वीक तव्हां सां मुलाक़ात थींदी। तेसीं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। वेंदे वेंदे सुठो सुठो गीत आफ़ता फ़तेह जी आवाज़ में। प्यार दरिया हो आ दरिया हो बुलट जी थो वञे, नेठि इंसान आ इंसान बि मटिजी थो वञे। लव यू ऑल, गुड नाइट, टेक केयर, अल्लाह भाई।
ॿुधो तम त कॾहिं बाज़ बि झटिजी थो वञे ॿुधो तम त कॾहिं बाज़ बि झटिजी थो वञे नेठि इंसान इंसान बि मटिजी थो वञे प्यार दरिया दरिया बुलटजी थो वञे प्यार दरिया दरिया बुलटजी थो वञे सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।